बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम जी, गुड मॉर्निंग सभिनी खे। सुबुह जी सरहाण में कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, ख़ुशि आहियो, मज़े में आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां तव्हांजे दुआउनि सां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं उमेद कयां थी त तव्हां बि जिते हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं असांजूं दुआऊं हर पल हर महल ते तव्हां सभिनी सां गॾु आहिनि। जिते बि हुजो तव्हां आबाद हुजो ऐं गॾी गॾु असांजी टीम अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु फर्स्ट क्लास मज़े में आहे। अॼु मूड बि ॾाढो सुठो आहे ऐं मूड इन करे सुठो आहे जो हूअं हमेशह हिकिड़ो त सॼी दुनिया में इन ॻाल्हि जो मिसाल ॾिनो वेंदो आहे त चवंदा आहिनि त दिलि जो मौसम सुठो हुजे, दिलि जो मौसम, दिलि जी मौसम आहे, दिलि जो मौसम सुठो हुजे त जेको आहे त तव्हांखे हर मौसम सुठो लॻंदो आहे। इन में त को शक बि न आहे त केॾी गर्मी हुजे, शिदत हुजे, कुझु बि हुजे, लेकिन उन सां गॾु गॾु सुबुह खां वठी जेको असांजे शहर जो मौसम आहे न, सो बि सफ़ा ईअं दिलबरनि जहिड़ो थी वियो आहे, महबूबनि जहिड़ो थी वियो आहे। त तव्हां सोचींदा इहो छा आहे? इहो इन करे जो मौसम तमामु बहितरीनु आउट क्लास कराची जो मौसम लॻो पियो आहे, ख़ासि करे असांजे मतिलबु डिफेंस जे एरिया ॾे त ॾाढो माशाल्लाह सां हींअर मां आयसि पियो त हल्की फुल्की बूंदाबांदी थी रही हुई ऐं तमामु घणा बादल ककर जेके असां वटि हूंदा आहिनि उन में मींहोगी ऐं बिल्कुलु हिकु त मां चइबो ख़ाली जुड़ आहे न, जुड़ न बल्कि 99% जेको आहे न बिल्कुलु मौसम जेको आहे सो तमामु आउट क्लास मींहं वारो सो ॿाहिरि हुयो। मुंहिंजी दिलि त चयो पियो त मजबूर थी करे मां तव्हां सां गॾु ऑन ईयर आई आहियां, न त ऑफ कयां ऐं ॿाहिरि वञी करे मौसम जो मज़ो वठां। पर मुंहिंजी अलाह साईं खां इहा दुआ आहे त अगरि यार बिलाल मीन असां गुनाहगारनि जी करे ॿुधे थो त अलाह साईं 11 बजे ताईं अहिड़ो ई मौसम रहे। जो कॾहिं कॾहिं असां बाज़ो थींदो ईअं आहे जो जीअं असां प्रोग्राम हिते ऑन ईयर करणु ईंदा आहियूं, तव्हां सां हिते गॾु हूंदा आहियूं, हिते असां हाल अहिवाल कया कचहरियूं कयूं, 2 कलाकनि में अहिड़ो रतो बदल चेंज थी वेंदो आहे जो पहुचंदी असां ॿाहिरि जंहिं महिल मोकल थींदी आहे, असांजी जेका छुटी थींदी आहे स्कूल वारी मोकल, उहा पोइ असांखे उन टाइम ख़बर पवंदी आहे त ओहो ॿाहिरि निकितासीं त हीअ त कड़ी उस अची वई, माना सिजु निकिरी आयो। पर अॼु जेको मौसम आहे सो सिज वारो नथो फील थिए, यकीननि इहो फील थी रहियो आहे त इहो अॼु शाम ताईं मौसम ईअं ई हूंदो ऐं इंशा अल्लाह ताला दिलनि जा मौसम ऐं असांजे शहरनि जा मौसम, असांजे मुल्क जा मौसम ॾाढा सुठा रहनि। असांजे सभिनी जे लाइ दुआ आहे जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं जेके कराची में रहंदड़ आहिनि उहे हिन मौसम खे सुठे तरीक़े सां इंजॉय कनि, छो जो गर्मी जी तमामु घणी शिदत 3-4 ॾींहं रही आहे ऐं असांजो त ऑफ रहियो तॾहिं बि सैटरडे संडे में ठीकु ठाक गर्मी हुई जेके असां जेको फेस कयो ऐं उहा शिदत वारी गर्मी जंहिंमें डिहाइड्रेशन थी वेंदो आहे, जंहिंमें घणे क़दुरु तव्हां ॾिसंदा आहियो त असांखे डॉक्टर्स बि हिन ॻाल्हि जे लाइ जेको आहे सो रिकमेंड कंदा आहिनि त तव्हां घणे खां घणो पाणी जो, मशरूब जो, शरबतनि जो यूज़ कयो त तव्हांजे जेको आहे सो पाणी जो इस्तेमालु वधि खां वधि कयो त उनजे करे तव्हां डिहाइड्रेशन खां बची वेंदा हुजे, न त पोइ यकीननि असांजी जेको सिहत जेका असां ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे, गर्मी शिदत जी हूंदी आहे, पसीनो तमामु घणो ईंदो आहे, पघर जीअं जीअं घणो निकिरंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे जिस्म मां नमकियात घटि थी वेंदी आहे। त उहो बि असां जेको सो ॾिठो त हिन वक़्तु कंडीशन तमामु घणी हुई त उन करे दुआऊं जाम सारियूं कयूं असां सभिनी त अलाह साईं करे मींहुं पइजी वञे, मौसम में थोरी थधाई अचे, थोरो अलाह साईं पंहिंजो रहम करे त गुनाहगारनि जी रब ॿुधंदो आहे। यकीननि असां सभु जेके से अदना आहियूं ऐं ख़तावार आहियूं, गुनाहगार आहियूं, सुबुह साण रब खां इहो दुआ आहे त पंहिंजी बाज कर मौला। उन सां गॾु गॾु असां वटि लाजो भाई मूंसां मुंहिंजे सेट ते गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, वेरी गुड मॉर्निंग टू यू। कहिड़ा हाल आहे नदा? ठीकु ठाक, मज़े में, तबियत सही आहे? मां ठीकु आहियां। ओ ये यार अॼु में लाजो भाई ख़ुशि करे छॾियो। मां ठीकु आहियां। अदा सची में ठीकु आहियो? मज़े में? सच्ची मुची सच्ची अलग होता है, मुची वाला अलग होता है। मुची वाला तो कभी कभी चला देता है बंदा। बिल्कुल। तो ऐसे बच्चे ठीक है? अल्हम्दुलिल्लाह सेहतियाब है। बिल्कुल बिल्कुल। शालिम भी है और भाभी हमारी। हाँ बिल्कुल। कब लेके आ रहे हैं उनको शो में? शो में लेके आ रहा है? हाँ इधर आए लेके तो मजा आएगा। किसी दिन ले आएंगे। जब मारेंगे हमें तो मतलब सारे आर्टिस्ट कभी कभी तो मतलब फैमिली के साथ जब बैठे होते तो उनका सारा रतो बदल सामने आ जाता है, कैसा मूड, कैसा माहौल। इंशाल्लाह जिस दिन फैमिली डे होगा फिर उस दिन। हाँ फैमिली क्या, हम जिस दिन बैठेंगे उस दिन फैमिली डे हो जाएगा, ये क्या बात हुई? चले ठीक है, अच्छी बात है। मैं ऑन ईयर दावत दे रही हूँ हमारी भाभी को और प्लस अपना शालिम को। शालिम तो एक बार उससे मुलाकात हमारी हुई है अपने कल्चर डे पे। बहुत प्यारा सा बच्चा है और उसके साथ साथ ये कि उसके शौक़ जो हैं फ़ोटोग्राफी के और उसके जो काफ़ी गुण हैं अल्लाह ताला ने जो रखे उसके अंदर। लाजो भाई से भी जाहिर सी बात है उसके असर है, म्यूज़िक पे उनका कोई भी दूर दूर तक नहीं है। मैं सोच रही थी, मैंने उसको एडवाइस दी थी ना कि शालिम तुम थोड़ा गिटार बजा लिया करो कभी कभी, तो कल नहीं आप ही बस मेरे को ना पिक्चर्स ये लो। तो बड़ा अपने अंदाज से उसने बताया था और जब उसकी मैंने पिक्चर्स कुछ मोबाइल में देखी भी तो माशाल्लाह उसका काम जो था वो काबिल तारीफ़ था। और हकीकत इहा आहे त माना उन सां गॾु असां ॾिसंदा आहियूं पूरी दुनिया में जेको आहे फ़ोटोग्राफी जेका थींदी आहे उन जो कमु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे, छो जो उहो हूंदो आहे इंस्पिरेशन जो कमु। त ज़हन में तव्हांजे छा थो हले, तव्हां कैप्चर छा था कयो, त उन जे करे उनजी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। ॿियो लाजो भाई तव्हां छा पिया ॿुधायो? अॼु मौसम सुठो आहे ॾाढो, पोइ छा मौसम जे हिसाब सां गानो आहे?
बारिश बारिश ते गानो थी वने त वधिक बेहतर है। गाना तो मौसम के हिसाब से, लेकिन उस फिल्म का नाम मौसम है कि फिल्म का नाम है जिंदगी कितनी हसीन है जैसे मौसम हसीन। क्या बात है, जिंदगी कितनी हसीन है जैसे मौसम। चले भई आप स्टार्ट करें। ऐं अॼु असांजे प्रोग्राम में हूअं बि घणो कुझु आहे माशाल्लाह। तव्हां ॾिसंदा हूंदा त असां वटि हिते जॾहिं ही सेटअप हूंदो आहे त पोइ तव्हांजे साम्हूं फनकार बि हूंदा ऐं बहितरीन असांजा शाइर बि असां सां गॾु हूंदा। अच्छा जी, हुन सां गॾु असां कॉलर आहिनि, कॉल रिसीव कंदासीं। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो, ओहो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुड मॉर्निंग अता, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? अच्छा अच्छा, हाला वरी अदा लाला, माशाल्लाह अदा बहितरीन ॾाढो। अच्छा अच्छा, बिल्कुलु अदा, इंशाल्लाह मां कोशिशि कयां थी। तमाम ताने प्रोग्राम बेहतर रहा थी, तमाम मना असगात करे हाला में तो तमाम घणो मशहूर है। मेहरबानी, तव्हांजी मोहबत आहे, अल्लाह तव्हांखे हमेशह आबाद रखे, ख़ुशि हुजो। ऐं प्रोग्राम हाँ बिल्कुलु बिल्कुलु। उन खां अलावा का ॻाल्हि शेयर करणु चाहियो? अॼु त असां कराची में मौसम ॾाढो बहितरीन आहे, तव्हां वटि कीअं आहे? अल्लाह करे थी वञे, बिल्कुलु। अच्छा, 2-3 ॾींहं पहिरियां हालांकि मां ॿुधुमि पई त हैदराबाद या इन असांजी पट्टी खां जेको बि वञनि था पिया शहर, मुस्तक़िल हुते मींहं पिया, बारिशूं थियूं, हल्को फुल्को मतिलबु बूंदा बांदी। असां वटि ठुप कुझु बि न हुयो। गर्मी तमामु घणी शिदत जी आहे, पंहिंजो इलाही ख़्यालु कयो, छो जो डिहाइड्रेशन थी वञे न, माण्हू पाणी जो इस्तेमालु रखो वधि खां वधि थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु, लख थोरा महिरबानियूं तव्हांजूं, ऐं अल्लाह तव्हांखे हमेशह आबाद रखे, ख़ुशि हुजो। ऐं मां जेको आहे सो ॾाढी अदा गुलज़ार बहितरीन पॉइंट ते मूंखे ॻाल्हि ज़हन में ॾियारे आहे, वैसर जो त मर्ज़ु आहे न चइबो आहे जेके। ऐं मां तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदी हलां, हिकिड़ी सीरियस ॻाल्हि आहे। उहा सीरियस ॻाल्हि इन वे में आहे त असांजो तमामु प्यारो भाउ अलाह साईं हयाती ॾे, परवरदिगार हुनखे हाणे त हिन वक़्तु ख़ासि दुआ मुंहिंजी आहे जेके सुबुह जी आहे त हुनखे अलाह साईं सिहतियाबी ॾे। सजाद भाई जे लाइ अक्सर चवंदा आहिनि, ॾाढियूं गिलाऊं शिकवाऊं ॾींदा आहिनि त तव्हां शामिलु कोन थींदा आहियो प्रोग्राम में, कॾहिं टाइम बि नथा ॾियो। सजाद भाई जेको आहे सो कुझु तक़रीबन शायदि हुनखे 15-20 ॾींहं थिया हुजनि या महीनो खनि थी वियो हुजे त उहो पंहिंजे सीढ़ियुनि तां स्कूल जे जेको सो दादू वियो ऐं उते क्रॉस पियो करे, त हुन में बि सम्झो त पोयां को टेक या आसरो त हुनजो पेर निकिरी वियो ऐं हुनजी टंग फ्रैक्चर थी वई आहे। ऐं हुनजे टंग में जेको धकु लॻा हुनजे करे हुनजी हॾी आहे सा उहा थोरी फ्रैक्चर थी आहे, त हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ हाणे पोइ असां त पंहिंजे हिसाब सां जेका हुन सां हालत कई, असां अॻियां पोयां वारो हिसाबु किताबु सॼो सजाद भाई खां कढियो न, त मूं जाड़े खे इहो चयो, मुंहिंजो जाड़ा हाणे पोड़ो हॾ आहे, अलाह साईं रहम करे जॾहिं ठहे। हाणे त असीं कुझु नथा चई सघूं, पर ॾाढो मुस्कुराए खिली करे अलाह साईं हुननि खे हमेशह उहा मुस्कुराहट ऐं हुननि जा ट्रैक हमेशह क़ाइम दाइम रखणु असांजी दुआ आहे। दुआ ज़रूरु मां इहा कंदीमांइ, तव्हां बि सभु जेको मिली जुली करे सजाद भाउ लाइ दुआ कजो। असांजो जेको जाड़ो आहे मुंहिंजो प्यारो भाउ आहे, उनखे थोरो तकलीफ़ में आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसानु आहे, को अची थो वञे, कॾहिं बीमार हूंदो आहे, कॾहिं सिहतियाबी जे हवाले सां का अहिड़ी ऊंच नीच थी वेंदी हली आहे, त पोइ उन में असांजो फ़र्ज़ु आहे त असां हुनखे यादि बि करियूं ऐं प्लस असां हुननि जे लाइ दुआ ख़ासि ज़रूरु कयूं। तव्हां जेके जेके प्रोग्राम ॾिसो पिया सजाद भाई खोड़ सारी दुआ कजो। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पहिरियां खां बहितर आहे। मुंहिंजो जंहिंमहिल हुन सां राब्तो थी, जंहिंमहिल मूंखे पिक्चर मोकिली त मां स्टिमली हिकिड़ो थींदो आहे न, हिकिड़ी अट्रैक्शन आहे हुननि सां, हिकिड़ी भाउ भेण वारो असांजो रिश्तो त आहे, पर गॾु हिकिड़ी हुननि सां हिकिड़ी इंसानियत वारी थींदी आहे, त मूंखां रड़ निकिरी वियुमि, चयो ओ ही जाड़ा ही छा थियो आहे, तूं कहिड़े हाल में किथे आहीं? मां फ़ौरन हुन टाइम जेको असां हुननि खे कॉल कई त जी जाड़ा मुंहिंजो इहो हाल आहे, मां कट ते पियो आहियां। अलाह साईं मुंहिंजो तव्हांखे सिहत ॾे ऐं अलाह तव्हांखे सिहतियाबी ॾे। गॾु गॾु हुननि खे तकलीफ़ हूंदी ॾाढो, इहो हॾु जेको टुटंदो आहे, फ्रैक्चर जेको थींदो आहे, उहो ॾाढो तकलीफ़ देह हूंदो आहे त इंसान जे लाइ हर तकलीफ़ ॾाढी ॾुखी, पर माना पोइ हर तकलीफ़ जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो रुख हूंदो आहे। सिहतियाबी ॾे मालिक, हुननि खे असांजी दुआ आहे। कॉलर बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो अदा। वालेकुम सलाम, गुड मॉर्निंग। तो अजी छा हाल आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। अदा मीर मोहम्मद मुगैरी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तबियत सही आहे? सभु ख़ैर लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह जी ख़ैर लॻो पियो, अल्लाह पाक जा टीवी जो आवाज़ भाउ जेको सो थोरो भई नॉर्मल रखो, छो जो तव्हांजो आवाज़ जेको आहे न डबल ईंदो त पोइ आवाज़ सम्झ में न ईंदो तव्हां छा था ॻाल्हि कयो। जी जी, मौसम जो ॻाल्हि कयो, मौसम त असांजो ज़बरदस्त आहे, लॉकडाउन बि खुली वियो आहे दुबई जो माशाल्लाह। हा माशाल्लाह, बिल्कुलु मूंखे इन्फॉर्मेशन डेली मिलंदी आहे। मुंहिंजो हुते ॾाढो प्यारो भाउ आहे, ईअं सम्झो पुटु आहे, बख़्तली कनासरो हुते वेठो आहे ऐं हुते जॉब बि कंदो आहे। खोड़ सारा ॿिया भाइर हुते वेठा आहिनि, हुननि सां मुलाक़ात अञा थी कान्हे रिसेंटली, ॾाढा इंतज़ार में हुया त अॼु तव्हां अचो, त वरी पोइ लॉकडाउन थियो त सभु शयूं जेके साली क्लोज़ थी वियूं हलियूं। तव्हां ॿुधायो त पोइ मौसम अॼु उते बि ईअं आहे जीअं असां वटि कराची में आहे? जी जी, सेम जी कराची में मौसम हिते बि ईअं माना थोरो बारिश वग़ैरह थियो। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो बहितरीनु, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ऐं तव्हांजी तबियत सही आहे? तव्हां सिहतियाब आहियो, ठीकु आहियो हुते? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह पाक जा करम आहिनि, रब्बिल आलमीन जा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजे फैमिली खे ॾाढो था मिस कंदा हूंदा, परदेसियुनि जो इहो ॾाढो हूंदो आहे,
दिल ॾाढी अलाह अलाह ख़बर अथव तव्हांखे मां हमेशह ॿुधाईंदी आहियां तव्हांजो अजर डबल आहे। तव्हां पंहिंजे फैमिली खां परे था रहो ऐं पंहिंजे फैमिलीअ जे लाइ पंहिंजे घर जे सॼे जेके भाती आहिनि ॿिया उन्हनि जे लाइ तव्हां जेको ख़ासि करे कमायो था उन्हनि खे माना फैसिलिटेट कयो था इहो तव्हांजे लाइ मजबूरी जो नालो शुक्रिया। शुक्रिया सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। न न हाली त अलाह शुक्र आहे हूअं त ख़ैर चारो तरफ़ सॼी दुनिया में इहे हालात अहिड़ा थी विया आहिनि अलाए पर पंहिंजे मुल्क में बि जेको आहे सो अगरि माण्हू चाहे थो त आहिस्ता आहिस्ता हाणे हालात अहिड़ा था अचनि त जेतिरो बिज़नेस करिणो आहे कमकार करिणो आहे पंहिंजे वतन में करे उन खां वधीक ॿी ॻाल्हि ई न आहे। अदा असांखे मीर मोहम्मद मुगेरी कॉल कई दुबई खां लख थोरा बा तव्हांजी कॉल जा अलाह जिते बि तव्हांखे रखियो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं गॾी गॾु असां वटि कचहरी ॻाल्हि ॿोल हले पई फरमाइश थी त मुंहिंजी कोशिशि हुई त अगरि टाइम मैनेज करे सघां त मां मनकबत जेको चयो असांखे अदा त उनखे शामिलु कयूं ऐं कयां थी पोइ कुझु असां ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचहरी ॻाल्हि ॿोल कयूं था सुबुह जी सुरहान में। जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे असांजे प्रोग्राम सुबुह जी सुरहान प्लस गुड मॉर्निंग में त असांजा जेके ॾिसण वारा फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हींअर ब्रेक खां पहिरियां असांजो ॾाढो प्यारो भाउ असांजो अदा असांजा कॉलर हुया असां सां गॾु मां उन्हनि जो ज़िक्र करे रही आहियां त उन्हनि फरमाइश कई त जेको आहे सो तव्हां आदि मनकब जी हिकिड़ी ॿ लाइन त मुंहिंजो थोरो असांजी आहे ज़िमेदारी इहा हूंदी आहे त असांजे कॉलर जेके असांखे कॉल कंदा आहिनि उन्हनि जी फरमाइश असां लाइ प्रायोरिटी हूंदी आहे। वरी उन्हनि फ्राइडे ते बि चयो उनखां बि हिकु ॾींहुं पहिरियां चयो त असां वटि महिमान कुझु अहिड़ा हुया त शायदि उन नोइज़ जे करे असां पंहिंजे प्रोग्राम में मां ॿ लाइन बि गुनगुनाए न सघियसि पर इहो सॉन्ग्स वग़ैरह अक्सर बेशतर रहंदा आहिनि पर मनकब जी ॻाल्हि ई अलॻि हूंदी आहे। पर असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु हिकिड़ो महिमान असांजो ॾाढो प्यारो भाउ असांजो जेको जंहिं असांखे जॉइन कयो आहे असांजी सिंध जे सूंहं जा खोड़ सारा रंगनि जेके असां खणी करे हिते वेहंदा आहियूं हुननि जो हिकिड़ो सूफ़ी अज़म सां तमामु बहितरीनु माशाल्लाह सां नातो आहे रिश्तो आहे ऐं अदा सावल असांजो नालो ॿुधंदे ई असांजे ज़हन में ईंदो त सावल मीरानी जी ॻाल्हि थी हले त हा बिल्कुलु असांजो प्यारो भाउ अदा अस्सलाम वालेकुम भली करे आया अदा कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही आहे अदा सावल मीराली जो नालो असांजे ज़हन में जेॾी महिल बि ईंदो आहे किथे बि असां अगरि माना कॉल कयूं न सावल मीराली त पोइ सभिनी फनकारनि जा नाला असांजे ज़हन में अची वेंदा आहिनि अदा शमन हुजे अदी हुमेरा हुजे अदा अहमद मुगल हुजे या असांजे जेके बि टोटल सिंध जा फनकार आहिनि माशाल्लाह सभिनी कलाम अदा सावल जा ॻाया आहिनि सो माशाल्लाह असां लाइ बिंग ऑनर जी ॻाल्हि आहे त असां वटि अॼु आया आहिनि हिते भली करे आया तव्हांजो पंहिंजो हिते मंच आहे पंहिंजो तव्हांजो तॾो आहे ऐं कचहरी कयूं था मां रुगो ॿ लाइनूं जेके फरमाइश असांजे कॉलर जूं हुयूं अदा असांखे पहिरियां जेका कॉल आई उन्हनि बि असांखे फरमाइश कई ऐं उनखां बाद में जेको सो अदा मुगैरी जी कॉल आई दुबई खां उन्हनि फरमाइश कई त मीर मोहम्मद मुगैरी जी मां तव्हांखे ॿ लाइनूं मनकब जूं जेके गुनगुनाए ॿुधायां थी। हो पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा सारे सुनो हो रल के लगाओ हो नारा लीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा सारे सुनो हो नारा लीदा पढ़ना कसीदा हो एक आम बाले हो दूजा खास बाले एक आम बाले दूजा खास बाले हो जड़ा खास बाले ज़हरा दलाले हो जड़ा खास बाले ओ ज़हरा दलाले हो नेज़े ते चढ़ के कुरान सुनाया नेज़े ते चढ़ के कुरान सुनाया सबनू पढ़ाया हो कलमा नबी दा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा सारे सुनो
तव्हांजे लाइ हुयूं ॿ लाइन्स मुंहिंजी कोशिशि हुई ऐं कसीदो पढ़ंदे पढ़ंदे दुपटो मथे तां लही वियो त मूंखे एॾो थियो त मुंहिंजे लाइ ख़ासि करे में पिन लॻियल हुजे आहे सुकून थी वञे ॾिया। बहरहाल हे सभु मोहबतूं ही निवड़तूं तव्हांजे लाइ आहिनि असांजा जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि सां असांजी हमेशह मोहबत हूंदी आहे ऐं मुंहिंजी कोशिशि बि इहा ई हूंदी आहे त जेको असांखे फरमाइश कनि था उहा शामिल ज़रूर थिए। बहरहाल अदा सावल सां गॾु आहे। अदा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे? तबियत सही? तव्हांजी ख़ुशि आहियो? मज़े में तबियत सही आहे तव्हांजी? अलाह जा करम लॻा पिया आहिनि। दुआ आहे तव्हांजी ऐं तव्हां असांखे ॾाढी ख़ुशी थी पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी तव्हांजो प्यार आहे तव्हांजो कुर्बादी असां न न तव्हांजो पंहिंजो मंच आहे ईअं सम्झो तव्हांजो पंहिंजो घर आहे पंहिंजे घर में वेही करे जेके कचहरी ॻाल्हि ॿोल कबी आहे। असल में मां शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी जी सॼी टीम जो ख़ासि करे गुलज़ार भाउ जो तव्हांजो ऐं सॼी जेके बि टीम आहे सभिनि जो शुक्रगुज़ार आहे जंहिं असांखे दादा तव्हां असांजे सिंध जा माशाल्लाह हेॾा माया नाज़ शाइर वरी उन्हनि सां गॾु इलाही सारा घणा तजस्सुस मिलियल आहिनि। तव्हां असां जेके असां जंहिंमहिल साम्हूं आणींदासीं ॻाल्हियूं त उहे असांजे ॿुधण वारनि खे ॾिसण वारनि खे ख़बर पवंदी। हिन वक़्तु कॉलर आहिनि हिकिड़ा मूंसां गॾु कॉलर आहिनि बल्कि अदी शाज़िया असांखे कॉल कई आहे हाला शहर खां। अस्सलाम वालेकुम मदी गुड मॉर्निंग। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मदी गुड मॉर्निंग। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक है। तव्हांजो आवाज़ बिल्कुल भी ॿुधण में न आयो। ख़ैर तव्हां हमेशह जी तमामु ज़बरदस्त प्रोग्राम ॾाढो सुठो अॼु बि माशाल्लाह ॾाढो सुठो अदे लाजो भाई बि ॿुधायो असांखे कलाम ऐं आदि शैला अॼु मुंहिंजी बर्थडे आहे त जीअं मां मोहब्बत ऐं प्यार सां तव्हांखे कॉल कंदी आहियां दुआउनि सां तव्हांखे कॉल कंदी आहियां। अॼु मुंहिंजी बर्थडे आहे मुंहिंजो जनम ॾींहुं आहे त तव्हां अदी असांखे तव्हां पहिरियां ॿुधायो न तव्हां असांखे मुंहिंजी ख़बर न आहे त अदा सजाद जे लाइ ॿुधोसीं अलाह साईं मतिलबु सिहत तंदुरुस्ती जल्दी सां ठीकु थी अचे प्रोग्राम। मां ई अदा खे गुलज़ार खे चयो त अदा खे गेस्ट करे घुरायो प्रोग्राम में वरी अॼु तव्हां ॿुधायो मतिलबु तबियत सही न अथसि त इन करे मां त खोड़ सारी दुआऊं कंदुसि पंहिंजे प्यारे अलाह जल्दी सां सिहत तंदुरुस्ती ॾिएसि जल्दी सां मतिलबु सूर लही वञेसि त जल्दी सां प्रोग्राम में इंशाल्लाह दी लख थोरा तव्हांजी कॉल जा महिरबानी हुई। मां हाणे हिकु ॻाल्हि क्लियर कंदी हलां त जीअं अदी शाज़िया चयो त स्टार्ट में त मूंखे तव्हांजी आवाज़ न पई पहुचे त हुनजे करे में बि थी सघे थो मां कुझु बि विच में ॻाल्हायां आहियां आदि जे कॉल जे त पोइ अदीअ खे न ॿुधण में अचे हा। तव्हां हुतां वेठा आहियो ऐं असांजे लाइ बिंग ऑनर इहा ॻाल्हि आहे त काफ़ी सालनि खां वठी तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो ऐं हर जॻह ते जिते जिते जंहिं मंच ते हुजो तव्हां असांखे उहे मोहबत उहे प्यार ॾिनो आहे त तव्हां रिज़र्व कयो था। तव्हां उते असांखे पहिरियां ॿुधायो आहे इंफॉर्म करायो आहे त असां ऑलरेडी तव्हांजे नाले सां केक कटियूं। लाजो भाई अॼु हैप्पी बर्थडे आदि शाज़िया के लिए जी इसी तरह से हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू। अदा सावल के साथ मुझे क्या मेनी मोर चलो ठीकु आहे थैंक यू सो मच अदी शाज़िया तव्हां असांखे इंफॉर्म कयो ऐं अॼोके ॾींहं जे हिसाब सां तव्हांजे लाइ इहे दुआऊं त यार रब्बुल आलमीन तव्हां नियाणियुनि जा नसीब ॾाढा सुठा करे ख़ुशि हुजो हमेशह आबाद हुजो ऐं जेके ज़िंदगी जूं मुश्किलूं आहिनि जेके परेशानियूं आहिनि उन्हनि मज़ा अलाह साईं तव्हांखे उकारे पार करे ऐं उन खां पोइ हिकिड़ी सेफ ऐं साफ़ सुठी बहितरीनु ज़िंदगी जीअं अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि मिज़ाज रखियो आहे हमेशह ईअं ख़ुशि रहो असांजी तव्हां सां दुआऊं आहिनि ऐं जनम ॾियारो तव्हांखे मुबारक हुजे। अदा सावल तव्हां माशाल्लाह सां सभिनी असांजे सिंध जे फनकारनि तव्हांजा गीत ॻाया आहिनि कीअं भला शाइरी जो शौक़ु थियो इहो के हिसे में मिलियो विरसे में मिलियो छा थियो भला? इहो हिकिड़ो हादिसो हुयो अदी। अच्छा हादिसो हुयो भला कीअं इहो? हादिसो हुयो असल में शाइरी हिकिड़ो इल्हाम आहे सही बिल्कुलु हिकिड़ी दात आहे अलाह साईं जी पोइ ज़रूरी आहे उन में चोट लॻंदी आहे कहिड़ी तरह सां कंहिं कोई इज़हार कंदो आहे त इश्क जी चोट लॻी कोई चवंदो आहे मूं प्यारु कयो चोट लॻी। मूंखे मूंसां जेको हादसाती ट्रेजेडी थियल आहे न उहो मां बचपन में यतीमी पीउ जो विछड़ी वञणु जीजा जो विछड़ी वञणु भाउ भेण जो विछड़ी वञणु जी पोइ स्कूल वञा पंहिंजा पाण न ॾिन रोईंदो वञा रोईंदो अचां ऐं वॾो हिकिड़ो वॾो हा तकलीफ़ आहे। पोइ इहा तड़प हुई जेको लफ़्ज़नि जो रूप अख़्तियार करे ज़ुबान मां निकिरी पई अचे पोइ कागर ते मुंतक़िल कंदा हुआसीं। हाणे ॾात जे लाइ ॾांव जो हुजणु ज़रूरी आहे बिल्कुलु पोइ चवंदा न फन त हूंदो आहे हुनर बि हूंदो आहे उनखे फिनिशिंग करणी हाणे उहे लफ़्ज़ त आहिनि उहे बेतरतीब लफ़्ज़ सही ॻाल्हि आहे बिल्कुलु बेतरतीब आहिनि। कंहिं ॾिनी तव्हांजे पहिरीं शाइरी खे तरतीब कंहिं ॾिनी? उहो उस्ताद आहे मुंहिंजो बहार बुरड़ो। अच्छा अच्छा हा सुघड़ बि हुयो हिकु ई वक़्तु गुलूकार बि हुयो ऐं हिकु ई वक़्तु वरी शाइर बि हुयो बहितरीनु माना नाले वारी शख़्सियत गुज़ारियो अलाह साईं जन्नत मुंहिंजे उस्ताद खे। पोइ असां मतिलबु उतां शुरूआति कईसीं
1986 में पहिरियों कलाम मुंहिंजो इलाही बख़्श लेगारी ॻायो, यकतारे चपड़ी ते ॻाईंदो सही शौक़ु हूंदो हीअं जो कलाम आयो त चऊं पिया हल मुंहिंजी शाइरी पाण खे सम्झ में सही से पहिरियों पहिरियों कलाम कहिड़ो हुयो? शमन अली ॻायो, पहिरियां इलाही बख़्श लेगारी ॻायो, 1986 में साॻे ई साल में वरी शमन अली ॻायो, दर्द दिल रोंदो ॾिसी मूंखे खिलायां त छा पाए यार भाकुर परचायां छा। उहो दौर सिंपल दौर हुयो, यकतारे चपड़ी जो दौर हुयो, या पनियारी कैसेट हूंदी, कंपनियूं हूंदियूं, फनकार जी वैल्यू हूंदियूं, फनकार खे चाहींदा हुया, बाक़ाइदा एग्रीमेंट थींदी हुई, उनमें शाइरनि जी भी इज्जत हूंदी तमाम घणी। न वो तो रिस्पेक्ट हियर बाय ये नथा चई सगूं, छो दौर में जेका तब्दीली आई है उहा घणा रुख खणी आई है, उन में चऊं था त रिस्पेक्ट भी आहे, किथे चऊं था त घणाई थी वई है, जज घणी थी वेली है, शौक़ भी घणनि माण्हुनि खे आहे त जेके माण्हू जेके पंहिंजो शायरी कनि था पर उनखे तरतीब सां नथा अगर शामिल कनि त उन जो को मान ही नथो रहे, ऐं अगर तरतीब सां अचे थी त उनखे बाक़ाइदा नालो मिले थो। गुज़ारिश इहा आहे त शाइरी खे वरी मां शौक़ु नथो सम्झां। अच्छा अच्छा, शौक़ु शौक़ सां न आहे, शाइरी शौक़ु न आहे, शाइरी उहा शइ आहे, शौक़ु उहा ॾिसो मां कंपेयर थो कयां, शाइरी शौक़ु उहा शइ आहे जंहिंखे हासिल करे सघे। मिसाल तौरु मूंखे कुकड़ियुनि विड़ाइण जो शौक़ु आहे, ॿ कुकड़ियूं वठी बीहारे छॾींदुमि विड़ाईंदुमि, मुंहिंजो शौक़ु पूरो थी वियो। मूंखे गोए भॼाइण जो शौक़ु आहे, डांडनि जो जोड़ो वठी छॾंदुमि, शौक़ु। मां हिन में शहर हिकिड़ो पंहिंजो ॿुधायां थो त शाइरी ही शौक़ु न आहे, शाइरी हीअ ॾात आहे, शाइरी ही शौक़ु न आहे, शाइरी हीअ ॾात आहे, इश्क तुंहिंजे सां कई मूं लिखण जी शुरूआत आहे। हूअं त मां कुझु बि न आहियां, जो बि आहियां तुंहिंजे करे, तो रखियो नालो सांवल ऐं मीराली ज़ात आहे। वाह 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 वाह, बेहतरीन, ॾाढो सुठो। इहो हूंदो जेन्युइन शाइर जेके हूंदा आहिनि न, उन्हनि जो हिकिड़ो इहो ॾात वारो गुण जेको ज़ाहिर ईंदो आहे। बिल्कुलु अदा सावल सां कचेरी बि कॉलर बि कढनि, कॉल बि रिसीव कंदासीं। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, अदा कहिड़ा हाल आहिनि? दुआ सब खैर, तव्हां ठीकु आहे? अल्लाह जे अहसान। अदा मुनीर, तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत, तबियत सही आहे? दुआ सब खैर, अल्लाह हमेशा तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो। बास सजाद ठीक कोने, अल्लाह करे ठीक। बास सजाद ठीक कोने, मुझे इन करे इस प्रोग्राम जे स्टार्ट में गाल कई त उन जे सेहत बिला दुआ कयूं, छो जो बास सजाद के टंग में फ्रैक्चर थी वियो त उन जे करे मूंखे काफ़ी ॾींहंनि खां पोइ ख़बर पई, बल्कि उन्हनि पाण ई इन्फॉर्म कयो त मैसेज करे मूंखे त जाड़ा ईअं वेठो आहियां। मुंहिंजो चलो अलाह से तव्हांखे सेहत ॾींदो तफ़सील, मां पाण परेशान थी वियसि, तफ़सील ॻाल्हि थी। हा बा सावल ॿुधाइजो या को शायरी तो करे। न न, भा सावल ॻाईंदो बि आहे, बिल्कुलु माशाल्लाह, थोरो थोरो कॾहिं कॾहिं। न न न न, शायरी त हिनजी तमामु बहितरीन आहे, पर ॻाईंदो बि आहिनि कॾहिं कॾहिं, माना थोरो। हेलो, ओहो अदा, हेलो, अस्सलाम वालेकुम। अदा कॉल थी वई डिस्कनेक्ट, असांजे भाउ सां ॻाल्हाइण बि चाहियो पर कॉल वई कटिजी। ख़ैर ख़ैर, को मसइलो कोन्हे, ईअं ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे, ऐं पंहिंजे हिसाब सां बसि मूंखे इहा थींदी आहे त असां वटि जेके असांजा महिमान हूंदा आहिनि उन्हनि सां असांजी कचेरी ॻाल्हि ॿोल बनंदी आहे, गॾु गॾु असां तव्हांजी कॉल ज़रूरु वठूं, वरी पोइ तव्हां थी वेंदा नाराज़ त अॼु असांजी कॉल वठे कान थी। हा त असां तव्हां ॻाल्हि पई कई त शाइरी शौक़ु न आहे तव्हांजे हिसाब सां, शाइरी ॾात आहे, शाइरी ॾात आहे। तव्हां ॾिसो हाणे हिकिड़नि माण्हुनि इहो मां मौक़ो मिलियो आहे धरती टीवी ते, अलहमदुलिल्लाह मां कुझु, ऐं वरी तव्हां जहिड़ी माशाल्लाह होस्ट, ऐं तव्हां में अलाह साईं हर रंग ॾिनो आहे, जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत, ऐं तहिड़ो ई अलाह साईं तव्हांखे कला ॾिनी आहे, आवाज़ ॾिनो आहे, ऐं तव्हां में अलाह जी महिरबानी आहे, अलाह जी महिरबानी। न कंहिं कंहिं फनकार जे मथां अता थियो आहे, हिकु तव्हां में बि आहे, ॿियो शमन अली साहब में, जेको गले में हिकिड़ो कुदरती चकर आहे न दी, इहो हिकिड़ो कुदरती रंग हूंदो आहे। सही पिया चओ, बिल्कुलु इहो हिकिड़ो रंग हूंदो आहे। शाइरी हिकिड़ी ॾिसो त हिकिड़नि माण्हुनि वरी इहो चयो त बाबा तालीम, बाबा तालीम सां वास्तो शाइरी जो न आहे। शाइरी तव्हां ॾिसो त हिकिड़ा तालीम एतिरी माण्हुनि खे डिग्रियूं आहिनि वॾियूं वॾियूं, उहो शाइर न थी सघिया, जे थी सघिया शाइर तो 5 दर्जा पास बि थी सघिया, जेके पाण लिखनि था पाण पढ़नि। शाइरी जो घणे क़दुरु जेको नातो एहसास सां जुड़ियल आहे, हा बसि ॾाढो बहितरीन, दिलि सां, बिल्कुलु दिलि सां। कॉलर बि आहिनि असां वटि, ॾिसो हाणे असां कंहिं फ़ोन कई। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम जी। अदा बदरुद्दीन कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक? अॼु हैदराबाद मां माशाल्लाह बैक टू बैक कॉल्स आहिनि। जी बाजी, बस ॻाल्हाइणो पवंदो आहे, बिल्कुलु प्रोग्राम ॾिसूं पिया। न न तव्हांजी मोहबत आहे, अलाह हमेशह तव्हांखे आवाज़ हुजे, तव्हां हवा जो आवाज़ थो ॾाढो अचे तव्हां वटां। जी बाजी बिल्कुलु, अॼु हवा आहे तमामु घणी आहे, मौसम ख़ुशगवार आहे, हैदराबाद जी सुठी मौसम आहे माशाल्लाह जी। अच्छा, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। थोरी देरि पहिरियां त असांखे कॉलर कंहिं कॉल कई हुई हैदराबाद खां,
अदा मुनीर कॉल कई उन चो तदी उस लगी पई है कोड़ो मज़ो ख़ास ना है न न न बिल्कुल हवा जे थोड़ो आसमान में बाकायदा बादल आहिनि सुठा बादल ज़ाहिरी ॻाल्हि है को हैदराबाद ऐं कराची में हाणे केतिरो घणो डिस्टेंस कोन्हे पर माना ईअं आहे तो कराची में एॾो ख़ुशगवार मौसम आहे त हैदराबाद में कुझु त मूंखे लॻे थो तव्हां मुनीर जो दिलि जो मौसम मज़े जो न आहे हाँ जी बिल्कुल हवा लगे पई अॼु एॾी थधी हवा आहे अॼु हूअं गरम थोड़ी हवा हूंदी आहे पर अॼु थधी हवा लगे पई मौसम सही आहे सही आहे मौसम बिल्कुल बिल्कुल न ॿियो छा चवंदो अदा तव्हां जी भाई मां तव्हांखे इहो चवंदुमि त तव्हां जॾहिं बि हैदराबाद अचो असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾींदा ज़रूरु तव्हां भाइरनि जूं दुआऊं हुजनि बसि तव्हां दुआ कयो था मुंहिंजे लाइ इहो काफ़ी आहे हैदराबाद अचणु ॾाढो घटि क़दुरु थींदो आहे पर पोइ जॾहिं बि असां आयासीं तव्हांखे ज़रूरु इन्फॉर्म कंदासीं लख थोरा तव्हांजी मोहबतुनि जा इहा तव्हांजी मोहबत आहे हमेशह ऐं असांजी इहा दिलि वॾी कंदी आहे को बि आर्टिस्ट हुजे को बि असांजा जेके महिमान हुजनि उहे त पंहिंजी जॻह ते हुजनि पर जेके असांजा ॾिसण वारा आहिनि न हिन जी मोहबत आहिनि उहा ॻाल्हि अलॻि आहे अदा सावल कुझु गुनगुनाए ॿुधायो असांखे त ॾाढो भलो थी वञे पोइ त माना ख़बर पए त असां वरी आवाज़ खां मां वाक़िफ़ कान आहियां सची ॻाल्हि आहे अञा त मूं ॿुधो न आहे तव्हांजो आवाज़ त पोइ ज़िंदगी चाहियूं अदा सावल गुनगुनाए थो ॾिसो ज़िंदगी चाहियूं ज़िंदगीअ जे लाइ ज़िंदगी न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं बाज़ारे हुसन विच में भी मूं प्यार करण जी कोशिश कई बाज़ारे हुसन विच में भी मूं प्यार करण जी कोशिश कई दिल हथ ते रखी दिल ॾियण जी कई दिल लगी न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं ही इश्क ॾुखियो आ सभु पिया चवनि मंसूर बिसूलियत वियो चढ़ी ही इश्क ॾुखियो आ सभु पिया चवनि मंसूर बिसूलियत वियो चढ़ी आशिक पे थियुमि आशिक न थियुमि आशिकी न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं ज़िंदगी चाहियूं ज़िंदगीअ जे लाइ ज़िंदगी न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं कुछ गुज़रिया कुछ गुज़रे पई कुछ गुज़री वेंदी पर सांवल कुछ गुज़रिया कुछ गुज़रे पई कुछ गुज़री वेंदी पर सांवल दोस्तीअ जो कसम दोस्तीअ जहिड़ी दोस्ती न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं ज़िंदगी चाहियूं ज़िंदगीअ जे लाइ ज़िंदगी न मिली रोंदो ई रहियूं अफ़सोस हयातीअ में हिकु पल का ख़ुशी न मिली रोंदो ई रहियूं ॾाढो सुठो बहितरीनु इहो घटि क़दुरु हूंदा आहिनि असां वटि शाइर जेके मतिलबु शाइर त माशाल्लाह हुजनि उन्हनि जो जेको कलाम लिखियल हूंदा आहिनि से त कमाल जा हूंदा आहिनि पर प्लस वरी उन्हनि गुनगुनाए ॿुधाइनि त इहो घटि क़दुरु हूंदो आहे की असां सभिनी खां वधीक त घायल ते खिलंदा आहियूं पोइ त घायल में शुरू थींदा त उहो बर वारा जेके पंहिंजा महिमान या गेस्ट वेठा हूंदा त दोस्त उहे बि चवंदा बसि कर बसि कर बसि कर ऐं उन कंपोज़िशन ॿुधाइण जो बसि असांखे स्टूडियो में अहिड़ो तरीक़ेकार हूंदासीं न अदब तुर बसि असांखे मफ़हूम ॿुधायो त पाण ॻाईंदासीं त घायल भाउ सां असांजी इज़तूं बि ॾाढो मोहबत उन्हनि सां प्यार आहे अदा वहीद आहे त उन सां बि हिकिड़ो पंहिंजो भाइरनि जहिड़ो हिकिड़ो तमामु रिश्तो आहे तमामु सुठा शाइर ऐं तमामु इख़लाक़मंद इंसान आहिनि वॾी ॻाल्हि इहा आहे असांजा जेके सिंध जा शाइर आहिनि जेके मौसीक़ीअ सां उन्हनि जो नालो जेको जुड़े थो उन्हनि वटि अख़लाक़ियात जो ॾाढो अलॻि ई अंदाज़ आहे जेको मूंखे नज़र आयो आहे त उनजे करे बि असांजा खोड़ सारा हाणे शाइर माशाल्लाह वरी ॿिया बि अची विया आहिनि लिया जेके हिन वक़्तु मार्केट में उनजा गाना हलनि था काफ़ी सारा सॉन्ग्स हिट हलनि था उहो ई आहे अदा मुमताज़ मौलाई त माशाल्लाह बहितरीनु आहे उनखे चवंदी आहियां
सिंगर ता बाद में ता काउंट थियो ये त हम सफर साथी रहा न दी मुमताज मौलाई पहिरियां त मौलाई त पो थियो जॾहिं सिंगिंग अदा मुमताज मौलाई जो नालो शुरू का यही होयो पर मुमताज मौलाई सिंगर थी जे मलायो मुमताज नालो हुंदो शायरी जी दुनिया में पंहिंजो वहीद साहब आहे या गुलाम कादिर घायल बशीर बुके जो साहब मोस्ट सीनियर आहे असांजो ऐं उन खां पोइ कासिर नवाज़ शाह हुयो पांधन जो कयो अलाह खे सिहत आबी ॾे उहो तमामु बीमार थो रहे अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾे ही हिकिड़ा शाइर आहिनि साईं अदी असांजी ये वॾी ॻाल्हि आहे माना शाइरी न नो डाउट असांजी सिंध धरती आहे उहा माशाल्लाह असांजे इन्हनि सुरमिन सां भरी पई आहे इहो असांजो सिलसिलो आहे जेको शाइरनि जो आहे अदीबनि जो आहे ऐं अदब सां गॾु जुड़ियल आहे तमामु घणो असां कॉलर बि सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग ओहो कॉल डिस्कनेक्ट थी वई मुंहिंजो ॾोन ऐं मदे जी खां अदा अली गौर हुयो ऐं अदा ॿीहर कोशिशि कयो जेकर मे बी कॉल तव्हांजी मिली वञे थी त असांखे सुठो लॻंदो तव्हां सां ॻाल्हाए करे ऐं अदा सावल मीराली सां गॾु आहे हुन सां कचहरी असांजी ॻाल्हि ॿोल हले थी पई असांजी जेके सिंध जा असांजा शाइर आहिनि हुन ते असांजो ज़िक्र फ़िक्र आहे पर गॾु गॾु अॼु अदा वहीद खे बि ॾाढो यादि करियूं था अदा घायल खे यादि करियूं था अदा मुमताज़ मौलाई बि यादि करियूं था ऐं हक़ीक़तनि में कोई शक न आहे त तव्हां सभिनी जो पाण में हिकिड़ो जोड़ रहियो आहे ऐं सभई कनेक्ट आहिनि पाण में दोस्तनि वांगुरु बि आहिनि गॾु गॾु हिननि हमेशह शाइरियूं ॿिए सां सलाहुनि ते कयूं आहिनि बिल्कुलु कॉलर आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो जी जी अदा वहीद कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक सखर अरे मेहरबानी जी हां रेगुलर कर रहा बिरयानी गाल बोल किया है बिल्कुल बिल्कुल हां हां केड़ा हाल ठीक है होदा तबे सही है सब ख़ैर लगो पे तानी अल्हम्दुलिल्लाह बियो ख़ैर खुश है वदी तबे अल्लाह जा करम लगा पंदो है तानी वीआईपी तान प्रोग्राम हले तो मेहरबानी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुल सही पांजो आवाज बुधी पोता गलायो हां सही आवाज सही तो पता लागो अच्छा आवाज़ छो तो सही है जी आवाज़ असल में करे सही नहीं होंदो नेटवर्क जो थोड़ो इशू होंदो आई नेटवर्क जो मसलो त तमाम घणो वधी वियो आहे मूंखे लॻंदो हाणे त नॉर्मली तौर ते के कॉल कंदा सही तरह ॻाल्हि ॿोल न थींदी आहे ही त वरी हाणे हिकिड़ी चैनल ते कॉल आहे जेका तव्हां सां गॾु असांजी ॻाल्हि ॿोल थिए थी पई ऐं अदा वई तव्हां थोरा तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं गॾु असां वटि मतिलबु असांजी जेके कॉलर्स हूंदा आहिनि असां चवंदा आहियूं ख़ासि करे पंहिंजे प्रोग्राम में सेगमेंट में तव्हांखे वधि खां वधि शामिल कयूं त तव्हांजी ॻाल्हि थी वञे पर हाणे पोइ जेका तव्हांजो आवाज़ जेको हूंदो आहे न पाण में इहो ॾाढो मसइलो कंदो आहे अदा सावल जेका हाणे शाइरी थिए थी पई माशाल्लाह खोड़ सारा शाइर हिन वक़्तु मार्केट में इन आहिनि जेके लिखनि था तव्हां केतिरा मुतमइन आहियो मुंहिंजी शाइरी खां अदी इन बारे में मां कुझु न चवंदुसि कंहिंजी मथां दिलि आज़ारी थिए मक़सदु इहो आहे त शाइरी उहा कोन थी सरजे जेका पहिरियां ॿुधणु चाहे थी पर ईअं न आहे अदी त अवाम खे असांखे सुधारणो आहे शाइर जेको आहे न हाणे शाइर जी तव्हां डेफिनेशन वठंदव न त शाइर वक़्त जो तर्जमान थिए थो शाइर हिसास दिलि आहे शाइर वक़्त जो तर्जमान थिए थो शाइर माहौल जी अकासी करे थो शाइर हिकिड़ो पैगाम ॾींदो आहे शाइर कलम जे ज़रिए पंहिंजो जिहाद कंदो आहे ईअं न आहे त हिकिड़ो माहौल बिगड़ियल आहे त असां बि बिगड़ी वञूं ईअं न आहे असांखे उन्हनि खे सुधारणो आहे न अहिड़ी ॻाल्हि त ख़ैर असां हूअं बि पंहिंजे असांजे प्रोग्राम जो तवसुक जेको आहे जेको तव्हां ताईं पहुचे थो पियो उन सां इहा ज़रूरु ॻाल्हि कंदासीं पॉज़िटिव ॻाल्हि कंदासीं त मतिलबु हिकिड़ो रंग आहे सभु को पंहिंजो पंहिंजो लिखे थो पियो ऐं असांजे अवाम में बि हर रंग ॿुधण वारा आहिनि उहे मौसीक़ीअ सां केतिरा सारा ॾिसो तवसुक जुड़नि था त उहे सभु ॿुधनि था उन में मोहबत बि आहे उन में जुदाई बि आहे उन में इश्क बि आहे हर रंग ॿुधणु चाहिनि था त फन बि आहे अॼुकल्ह माशाल्लाह सां मस्ती मज़ाक बि घणी अची वई हली आहे खिल भोग बि हले थी मस्तु मोहबत वारो हले थो जेको सीरियस जेको मोहबत ऐं इश्क वारो सिलसिलो आहे उहो सूफ़ीज़ में घणो थो नज़र अचे असां वटि असली इश्क त उहो आहे जेको रब सां आहे त उन ॻाल्हि जे करे उहो असां ज़रूरु वठंदासीं बाक़ी हाणे फनकार त माशाल्लाह सां सभु कुझु ॻाइनि था तालिब आहियां शहनशाह हज़ूरनि साईं जो आलिया दरगाह जहानपुर शरीफ़ मुंहिंजे मुर्शिद अनवर साईं चयो आहे जेकी कयो आहे जन वाह वाह जो आशिक़नि घटि कंहिंखे बि घटि कोन चवंदासीं जंहिं बि जेको कुझु कयो आहे ऐं लतीफ़ साईं बि ईअं चयो आहे त मोहबत रखी मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफ़न अणतोरियो अघायो जेको मोहबत सां पंधु करे थो उनखे यकीनन मंज़िल मिले थी हिन में को शक न आहे रब जी ज़ात जंहिंखे जितां खणी करे जिते पुॼाए थी भले हुनजा लफ़्ज़ कहिड़ा बि लिखियल हुजनि अगरि हुनखे प्रायोरिटी मिले थी हुनजी रिस्पेक्ट थी वञे त पोइ उहो अलाह जी तरफ़ां ई आहे बिल्कुलु कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो वालेकुम सलाम ठीक ठाक अल्लाह जा एहसान डॉक्टर केड़ा हाल है तबीयत सही है ताजो हेलो अल्लाह साईं शुक्र ताम दा केड़ा हाल ठीक है
सही सही अदा सब ख्याल हो पे तबीयत सही है तांजी बचड़ा माशाल्लाह गॾु वेठा आहिनि तां सां आवाज़ तो अचे हां बचड़ा गॾु वेठा न वो रोज चवंदा आहिनि फोन करियो अच्छा माशाल्लाह माशाल्लाह तांजी का फरमाइश हुजे त असांखे ॿुधाए छॾियो नंबर बिज़ी ईंदो आहे हा नंबर त ज़ाहिरी ॻाल्हि छा कयूं चैनल जो नंबर हूंदो ई आहे वॾी मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं कॉल लॻंदी त केतिरा दफ़ा डायल कयो हूंदो नंबर ख़बर आहे सही ॻाल्हि आहे थैंक यू सो मच फॉर कॉल अदा लख थोरा तव्हांजा पंहिंजो ख़्यालु कजो ऐं इहे बि तव्हांजी महिरबानियूं तव्हांजी मोहबतूं बचड़नि सां गॾु वेठा प्रोग्राम था ॾिसो ऐं जेके जेके ॾिसनि था उन्हनि सभिनी सां असांजी मोहबत आहे ऐं कॉल मिले कॉल न मिले तव्हां सभई असांजे लाइ आहे हुन में कोई शक न आहे बहरहाल असांजी कचेरी ॻाल्हि ॿोल हले थी ब्रेक जो असां वटि वक़्तु थियो आहे त असां अवल सां खोड़ सारी कचेरी कंदासीं ॿिया महिमान बि असांखे जॉइन कंदा ब्रेक खां पोइ लेकिन हिन वक़्तु वठूं था ब्रेक खां पोइ वरी मिलूं था असां सुबुह जी सुरहार में जी एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हां सभिनी घर भातियुनि खे जेके असांजा फैमिली मेंबर्स प्रोग्राम ॾिसनि था ऐं खोड़ सारी कचेरी ॻाल्हि ॿोल हली पई असांजे महिमान सां ऐं महिमान जा आवाज़ बि तव्हांखे ॿुधण में ईंदा हूंदा त डिस्कस थो हले वॾो माना हिते असां वटि जेके गमगीर मसइलो थी वियो आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे मां जस्ट तव्हां सां जोक थी कयां ऐं असां ॾाढो प्यारो हिकिड़ो असांजो भाउ आहे असांजो अदो असांजे सिंध जो माशाअल्लाह सां बहितरीनु आवाज़ बहितरीनु फ़नकार जे असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि जी आवाज़ खां ऐं उन्हनि जे अंदाज़ खां जेको तव्हां केतिरा मुतासिर थियो असांजो थोरी देरि में फ़ैसिलो थी वेंदो हलियो अदा सिकंदर अली लगारी असां गॾु आहे अस्सलाम वालेकुम अदा गुड मॉर्निंग अदा पारा त मां नालो सही वरितो हा बिल्कुलु वॾी महिरबानी तव्हां नालो सही वरितो महिरबानी अदा असल में असांजो रोज़ जो कम आहे ऐं असांजी मेमोरी अहिड़ी हूंदी आहे जो असां वटि आयो माण्हू माशाअल्लाह तव्हांखे मौला वधायो आहे भली ॻाल्हि आहे तव्हांजी हौसलो बि तव्हांजो भलो आहे मुंहिंजी भेण न लख थोरा त कहिड़ा हालनि ठीकु ठाक सब मज़े में तबियत सही आहे तव्हांजी अल्लाह या करमन माशाअल्लाह तव्हां ख़ुशि रखो भेण ख़ुशि आहियो मालिक जा करम लॻा पिया आहिनि मूंखे तमामु ख़ुशी थी तव्हां असां वटि आया आहियो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे अदा जेको इहे इंस्ट्रूमेंट तव्हां सां गॾु आहे एहसान अली अब्बासी अदा एहसान जेको नालो आहे न ॾाढो ॾुखियो नालो आहे पोइ चवंदा आहिनि एहसान हुजे पोइ फरामोश न लॻल हुजेसि असां मिड़ई थोरो तंग कंदा आहियूं ऐं तव्हां भाउ आहियो असांजा भली करे आया आहियो ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे भेण मां अदा गुलज़ार जो थोराइतो आहियां जो तव्हांजे प्रोग्राम में मूंखे हेॾे वॾे प्रोग्राम में जेको आहे घुरायो अथई प्रोग्राम अदा नंढो या वॾो न हूंदो इंसान वॾो हुअणु खपे तव्हांजो वॾी महिरबानी तव्हांजी वॾी ॻाल्हि कयो तव्हां अदा सावल वरी असां गॾु अॼु हुयो त असांजो त हिकिड़ो सुठो फनकार बि गॾु हुजे जंहिंजे आवाज़ खां लुत्फ़ अंदोज़ थियो शाइरी त हलंदी पर सिंगर जो बि हुअणु ज़रूरी आहे सावर मीराड़ी माशाअल्लाह वॾो नालो आहे जी अदा सावल शाइरी तव्हां करे ॻाई आहे जी जी ॻाई आहे ॾाढी पर जेको आहे बसि वक़्त जे हिसाब सां किथे फरमाइश बि थींदी आहे साईं जो वॾो नालो आहे शमन मीराली ओल्ड केस्टन में साईं की शायरी ॿुधा था अचूं सही सही बिल्कुलु अॼु असां तव्हांखे हिते बाक़ाइदा तकलीफ़ ॾींदासीं हिकिड़ो मौक़ो तव्हांखे ॾींदासीं त असां जो गानो साम्हूं ॻाए ॿुधायो ऐं उहो गानो असां सभिनी जो ॾाढो फेवरेट आहे असांजो बल्कि पूरे सिंध जो फेवरेट आहे ऐं दर्द दिलि में यार न थी तॾहिं त दिलि ॾुखाई थो ऐं तमामु पहिरियां अदा शमन ॻायो उन खां पोइ अरशद ॻायो ऐं पोइ हुमेरा चना ॻायो पोइ त माशाअल्लाह पोइ त हर फनकार ॻायो आहे तक़रीबन त उहो आहे जो माना पहिरियां बुनियादी तौर ते अदा शाइरी लिखी हुई त माना ऐं चवां थी माना सम्झ अदा सब सिधो करे छॾियो उन लफ़्ज़ हिकिड़ा हिकिड़ा जेके उन जा अंतरे जा लफ़्ज़नि से असांजा फेवरेट अल्फाज़ आहिनि सो मां हाणे वधीक तव्हां सां जेको सो तव्हांखे बेज़ार नथी करियां हाणे अदा सिकंदर तरफ़ अचूं था असां हिकिड़ो सुठो कलाम था ॿुधायूं इहो ई था ॿुधायो या ॿियो को था ॿुधायो अदी मां हे साईं अनवर अली साईं जी काफ़ी अॻु में सुफ़ियाणो कलाम ॿुधायां थो बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी आहे ऐं शुरू कयो जी पुनः पाण न वञणो हो मुझो जतन सोरी नियो वाका कंदो वणन दे मुझो रोंदो रत वयो अदियो लाल लतीफ चवे जन्म जो पुनल साण नियोम से जतन हूं दम जिय में हो अदियों सारी रात मारुनी आया हेनर सारी रात मारुनी आया
छोरी छिनी आया रुनी आया छोरी छिनी आया ओ अद्यों सारी रात मारुनी आया है भेनर सारी रात मारुनी आया पंहिंजे पीरीअ जो हो पाद न छॾींदुस पंहिंजे पुनल जो छो जो उन्हीअ जी मां वञी आया ऐं छो जो उन्हीअ जी मां वञी आया ओ अद्यों सारी रात मारुनी आया हाँ भेनर सारी रात मारुनी आया रुनी आया छोरी छिनी आया रुनी आया छोरी छिनी आया ओ अद्यों सारी रात मारुनी आया ऐ भेनर सारी रात मारुनी आया भेनर सारी रात मारुनी आया अली अनवर सायला इश्क लगम अली अनवर सायला इश्क तुझे में मां पुनी आया इश्क तुझे में मां पुनी आया ओ अद्यों सारी रात मारुनी आया हाँ भेनर सारी रात मारुनी आया रुनी आया छोरी छिनी आया रुनी आया छोरी छिनी आया ओ अद्यों सारी रात मारुनी आया हाँ भेनर सारी रात मारुनी आया वाह दस्तकंदर वाह माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन अदा एहसान हुयो असांखे उन असां माशाल्लाह असांजा लेजेंड अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे मोहम्मद यूसुफ साहब जॾहिं ॿुधंदा आहियूं उन्हनि जा कलाम ते हिकिड़ो लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं त तव्हां ॾियो थोरी सिक बि लाथी हुयो ईअं बि लॻो त कहिड़ी महफ़िल में वेठा आहियूं ऐं असां उहा महफ़िल तव्हांजे उन जेको म्यूज़िक सां इंजॉय था कयूं ॾाढो बहितरीनु अंदाज़ ॾाढो सुठो अदा सिकंदर माशाल्लाह ॾाढो सुठो वॾी महिरबानी न न भाउ माशाल्लाह असां केतिरो अर्सो थियो आहे इन फील्ड खे जॉइन कंदे तक़रीबन 15 साल खनि थिया आहिनि अॼु अच्छा किथे गायब हो अदा असां मुलाक़ात तव्हांजी अॼु थी अॼु असांजे शो में आयो एतिरा साल किथे गायब हुयो मां त पहिरियों ई अर्ज़ु कयो मुंहिंजी भेण त अदा गुलज़ार जी महिरबानी आहे तव्हांजे प्रोग्राम में न असां तव्हांखे हमेशह भली कार चऊं था पर कॾहिं वॾी महिरबानी मौला वधाईंदव बाबा अदा सावल भी गॾु आहे असांजा माशाल्लाह तमामु बहितरीन शाइर आहिनि अदा ही ॻाइण जो जेको आहे सिलसिलो ॻाइण ॾुखियो शाइरी ॾुखी अदी हर फील्ड जो जेको आहे न पंहिंजो तरीक़ेकार आहे
गायण जो जेको मसलो आहे उहो बेलहाम आला साईं जो आवाज़ ते आहे, कला ते आहे। सही। हिकिड़ा सुरीला त आहिनि पर आवाज़ न अथनि। अच्छा अच्छा। ऐं हिकिड़ा सुरीला न आहिनि। सुरीला आवाज़, अच्छा आवाज़ जो माना क्वालिटी था चओ या? क्वालिटी। अच्छा अच्छा, सही सही। क्वालिटी उहो हिकिड़ी देन आहे अल्लाह साईं जी, पर मां सम्झां थो शाइरी ॾुखी आहे। शायरी वधीक ॾुखी आहे भाई। अॼु असां सावल ते फ़ैसिलो करे छॾियो, शायरी ॾुखी आहे, ॻाइण ॾुखियो न आहे। हाणे वञा असां कम सफ़ा आसान थी वियो। जिते बि जहिड़ो थियो त सावल खे मां अॻियो कंदुसि। महिरबानी। न न हक़ीक़त में हिन में को शक न आहे। शाइरीअ जो हिकिड़ो पंहिंजो सिलसिलो आहे ऐं जे अलाह जी तरफ़ां ॾात आहे त पोइ ॻाइणु मुश्किल न आहे, पर हूअं तमामु असां ईअं बि थियो आहे। असां सां हिकिड़ो सुता पिया हूंदा न राति जो, ठीकु आहे, अचानक ॿारहाड़ी में हूंदा हुआसीं, जॾहिं शुरूआत हूंदी जुनून इश्क जी त का पिछाड़ी न थींदी आहे। सही सही। पोइ ईअं पेन गोली शुरूआत थींदी आहे न इश्क जी। हा शुरूआत थींदी आहे, शुरूआत ज़रूरी ॿुधाइणी, अंत जी ख़बर हा, पोइ इलाम थींदो ई न आहे। हे जेको आहे पंहिंजो पेन ॻोल्हींदा हुआसीं, न लभंदो, मूंसां ईअं थियो आहे। मतां सुबुह ते विसिरी वञे हे तखयुल, पोइ मां लही वेंदो हुअमि, पोइ फर्श वर्श न हूंदो ॿारहाड़ी में, पोइ खट जे हेठां उहो लिखंदो हुउसि त सुबुह सवेर मतां जीजा ॿुहारी ॾे तो अखर ड्रही वञनि, वरी सवेर उथी वरी पोइ पनो ॻोल्हे पेन ॻोल्हे। तमामु बढ़िया, हक़ीक़त में तव्हां तमामु हद जी ॻाल्हि कई आहे, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं इन ते वधीक तव्हां सां ॻाल्हाईंदी मां। कॉलर आहिनि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, वेरी गुड मॉर्निंग भेण शैला, छा हाल आहे? अल्लाह जा एहसान, तव्हां ॿुधायो तव्हांजा छा हाल आहे? अदी सपना खैरियत लॻी पई आहे। हा सुञाणे वियो वॾी? अदी सपना खे बिल्कुलु सुञातोसीं। ख़ुशि आहियो त बसि? सही सभु मज़े में? अल्लाह साईं जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? मालिक जा करम लॻा पिया आहिनि। तव्हां भेण जी दुआ आहे, तव्हां हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि ऐं आबाद रखे। भासजा ॿुधोसीं भेण ॾाढो दुख थियो मोला हुसैन। अल्लाह साईं जी हयाती ॾेसि। असां मूं ॻाल्हि सुबुह साण कई आहे, पर सभु चवनि ईअं था ॿियो करे लाइ छा सम्झो, ॻाल्हि पूरी करे वठूं असां। न न अल्लाह साईं खे सिहतयाबी ॾे, बिल्कुलु ठीकु थी वञण लाइ जल्दी सां। ऐं अॼु तमामु सुठो शाइर बि विहारियो आहे, आदा सावल मीरानी तमामु सुठी शाइरी कंदो आहे। अदी अस्सलाम वालेकुम, महिरबानी तव्हांजी। तव्हां असां हिन लाइक़ु न आहियूं, तव्हां असांजी तारीफ़ कई आहे। वॾा थोरा तव्हां असांजा वॾा शाइर आहियो, असांखे त तव्हां ते फ़ख़्रु आहे जो तव्हां एॾी सुठी ऐं मयारी शाइरी था कयो। अदी महिरबानी, असां तव्हांजे करे ई वॾा आहियूं। तव्हां असांखे ॿुधो था तॾहिं असां वॾा आहियूं, वरना असां कंहिं कम जा ई न आहियूं। अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे। ईअं ई असां सिंधवासियुनि जे लाइ तव्हां लिखंदा रहो। महिरबानी अदी, महिरबानी। सही ॻाल्हि ॿुधाई। सपना तव्हांजी का फरमाइश ज़रूरु ॿुधायो त सावल जा खोड़ सारा गीत ॿुधायो हूंदव, दर्द दिलि में यार न थई तॾहिं त दिलि ॾुखाईंदो। इहो त भेण ॾाढो सुठो आहे, ऐं बाबा बि इन सॉन्ग खे ॾाढो ॿुधंदो आहे। बाबा तव्हांजो प्रोग्राम वेही ॾिसे थो। इहा तव्हांजी मोहबत आहे। बाबा साईं खे तव्हां मुंहिंजे लाइ स्पेशली दुआऊं ऐं हथ बदना कयो त मां ॾाढी थोराए थी आहियां, एतिरी मोहबत कनि था, मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ऑनर जी ॻाल्हि आहे। ऐं ख़बर अथव भेण शेला, लॉकडाउन में तव्हांजा हलियल प्रोग्राम बि बाबा ॾिसंदो हो। अच्छा असां बाबा हाणे वर्ड बाय वर्ड यादि थी वियासीं, न मतिलबु पुटु शेला जो प्रोग्राम ॾिसंदो। हाय महिरबानी आहे तव्हांजी मोहबत आहे। इंशाल्लाह ताला विदिन अ टाइम वरी कुझु ॾींहंनि में मां तव्हां सां वरी लाइव इंशाल्लाह स्टार्ट कंदसि। ऐं मूं ब्रेक बि इन करे ॾिनो हुयो जो रमज़ान जा जेके प्रोग्राम हुया उन में वरी असां दौरान मसरूफ़ियत घणी थी वई, तॾहिं पोइ असांजो ईद खां पोइ तव्हांखे जॉइन कंदासीं। पोइ वरी काफ़ी सारियूं शयूं जेके फेस इंसान खे करणियूं पवंदियूं लाइफ में, हाणे मां विदिन अ टाइम तव्हां सां वरी पंहिंजे यूट्यूब तां इंशाल्लाह लाइव ईंदसि इंशाल्लाह। पंहिंजो को नओं कलाम असांजा, मुंहिंजा त कलाम छा घणा सारा था अचनि माशाल्लाह। असां 2 एल्बम 2 रिलीज़ पिया थियनि, 2 वरी एट अ टाइम, थोरो डिफरेंस हूंदो कुझु 2-3 ॾींहंनि जो। बाक़ी अलहमदिल्ला काफ़ी सारा कलाम जेके आहिनि से मां तव्हांखे उहो ई थोरा ॿुधाए चुकी आहियां। हालांकि मूं तव्हां सां मुंहिंजे ख़्याल में तव्हां चङी ॻाल्हि यादि ॾियारे छॾींदमि। मूं फ्राइडे ते तव्हां सां वाइदो बि कयो हुयो त मां जॾहिं मंडे ते तव्हांखे जॉइन कंदसि त तव्हांखे लिस्ट सां ॿुधाईंदुसि त मुंहिंजा काफ़ी सारा कलाम हिन वक़्तु एल्बम में अचनि था पिया। उन्हनि मज़ा के तिरकारो आहे जेको मतिलबु टिकटॉक ते बि ॾाढो माशाल्लाह सां हिन वक़्तु असांजे ॿुधण वारनि खे ॾाढो पसंदि आयो आहे। बाक़ी कुझु अदा सागर शाह जी शाइरी में ॾाढो सुठो हुयो हिकिड़ो, ऐं उनखां अलावा बि काफ़ी सारा कलाम आहिनि माशाल्लाह। सिलसिलो हले थो तव्हांजे दुआउनि सां, ऐं सभु कलाम ते तव्हां ॿुधंदो तव्हांजा थक लही वेंदा इंशाल्लाह ताला। अदा सावल जी शाइरी न मूं न ॻाई आहे, आउं चवां महिरबानी अदी तव्हां पाण त कोन चयूं, थी चवां पाण त कोन चयूं, पर मूं चयो मूं कोन ॻाई आहे, सभिनी फनकारनि ॻाई। छो भला त दिलि कोन चयो या कॾहिं मौक़ो कोन मिलियो? न अदी असल में छा आहे जो मेल जोल नथी थिए न, वो इन जे ही करे। इहो असां बि कराची वेठा आहियो, तव्हां बि कराची
लाड़काणो कहिड़ो परे आहे हा बिल्कुल साम्हूं ईअं नज़र ईंदो आहे असां कॉलर ॾिसो रोज़ था अचनि हिनजे करे बि आहे तव्हां खां असां परे न आहियूं तव्हांजी मोहबत आहे मां भाउ आहियो तव्हांखे तॾहिं तंग थी करियां इहा मुंहिंजी मड़ी हुजत अथव भेण जे हिसाब सां मां करे करे तंग बि करणु ॾियां असांजे प्रोग्राम में असांजा महिमान हुजनि हू जेको प्रोग्राम मतिलबु अक्सर करे तव्हां ॾिसंदा त भाई डिस्प्ले थी वेणो आहे हिकिड़ो सवाल आहे ॿियो सवाल हिन खां पोइ टियों सवाल पोइ त प्रोग्राम ख़तमु इहे मूं वटि न हूंदो अथव मूं वटि हूंदी आहे ड्राइंग रूम में कचहरी त असांजी कचहरी आहे असां तव्हां सां गॾु पंहिंजी फैमिली में वेठा हूंदा आहियो अदा सिकंदर खे तव्हांजे कलाम जी असां रिक्वेस्ट कई आहे सभु ॿुधण वारा बि ॾाढो असांखे फरमाइश कनि पिया था पोइ हाणे अदा सावल जे साम्हूं ॾाढो कलाम थी वञे त छा ॻाल्हि आहे ॾाढो बहितरीनु अदे सावल जो कलाम ॻायूं था कहदारो वणा कीमती होंदाए कहदे खिलदी कीमत नहीं होती कहद्या खुशियां खास चूं खास होंदन कहदे सिल दी कीमत नहीं होती हो जिवें दागी दागी चेहरे ते लगे तिल दी कीमत नहीं होती एवें अशद सारे जिस्म विचों हिका दिल दी कीमत नहीं होती दर्द दिल में यार नथी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी तोखे छा खबर तकिए जोरी दी जुदाइया मास हदन ता कपे कोरी दी जुदाइया तोखे छा खबर तकिए जोरी दी जुदाइया मास हदन ता कपे कोरी दी जुदाइया तो त कदे दुख न हो तो त कदे दुख न सुखन सा दिल लगाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी सही सही सूर थी पई मुझी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखिन जो पानिया सही सही सूर थी पई मुझी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखिन जो पानिया मुझे हिन रोअण खे थी हो मुझे हिन रोअण खे पिरी तू सफ़ा भोग भाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का खबर पवे है दर्द दिल में यार नथी
एॾो संग दिल भी नथी मञ तूं अलाह खे एॾा तूं दुखड़ा न ॾे सांवल जे साह खे एॾो संग दिल भी नथी मञ तूं अलाह खे एॾा तूं दुखड़ा न ॾे सांवल जे साह खे मीरा लिखे मौत मिसल हो मीरा लिखे मौत मिसल ॾई सदमा सताई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवे है दर्द दिल में यार नथी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवे है दर्द दिल में यार नथी बेहतरीन ॾाढो असांखे ख़बर छा थींदो आहे असांखे घणी शइ माना पसंदि अचे पोइ छा चवंदो आहे एॾो भलो ॻाए त दिलि चए थी मां ब्रेक वठां ब्रेक जो असां वटि वक़्तु ब्रेक खां पोइ वरी सां मिलूं था सुबुह जी सुरहाण में जी एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में असांजा महिमान सां गॾु मौजूदु अदा सिकंदर जो आवाज़ तमामु बहितरीन आहे अदा सांवल जी शाइरी तमामु बहितरीन आहे अदा एहसान जेको वॼाए थो पियो तमामु बहितरीन आहे ऐं उन्हनि सां गॾु जेको मिक्स थोरो घणो माहौल आहे लाजो भाई जो बि कमाल आहे सो सभई असांजे लाइ क़ाबिल तारीफ़ आहिनि असां कॉलर गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अल्लाह जा एहसान अदा जाफ़र तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह दुआ मन के एहसान अल्लाह जा एहसान तव्हांखे अल्लाह ख़ुशि रखे हमेशा साईं दुआ आहे कराची जो मिराने सां ॻाल्हाइणो आहे जी जी अदा ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे साईं ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैर अल्लाह शुक्र तव्हां ॿुधायो तव्हां छा हाल आहे ख़ैर आहे अल्लाह साईं जी महिरबानी भाउ बिल्कुलु ठीकु आहियूं तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे सिहत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हमेशह तव्हांजा कलाम शौक़ सां ॿुधंदो आहियां यो तव्हांजो प्यार आहे तव्हांजी महिरबानी आहे मुंहिंजा साईं जी अदा जी अदा तव्हांजो हिकिड़ो मशहूर कलाम आहे हिकिड़ो जी हा खोले पंजा वार चोला तारे यार इहो मुंहिंजो न आहे बख्शल मीराली जो आहे अच्छा बख्शल अच्छा असल में मीराली पोइ जिते लॻल न उते कंफ्यूजन घणो हूंदो आहे अञा बख्शल सां एॾा तकरार छो बख्शल साहब जो आहे मीराली जो जी हा 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 महिरबानी अदा जाफ़र लखे थोरा तव्हांजी कॉल जा ईअं तव्हांजी मोहबत आहे अल्लाह हमेशह तव्हांखे आबाद रखे ऐं शाइरी में ऐं फनकारनि में असां वटि जेको सिलसिलो आहे न हुन में काफ़ी सारा नाला जिन पोइ मीराली जुड़ियल आहे पोइ माण्हू खे कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि माण्हू त भाई शमन मीराली अहिड़े के तरीक़े सां असल में मुंहिंजे मुर्शिद साईं जो हिकिड़ो कलाम आहे सांवल हुज़ूर आवे अच्छा साम्हूं गले लगावे आवे ते वल न जावे उमरा टिकावणा आहे दिलबर जो आवणा आहे सरकूं झुकावणा आहे पोइ चवंदा आहिनि सांवल तुंहिंजो आहे बाबा न मुंहिंजे मुर्शिद साईं जो आहे सांवल महबूब खे बि चइबो आहे सांवल सोने खे तव्हांजो नालो अहिड़ो सुठो आहे जिते किथे तव्हांखे गॾे छॾनि था मसलो इहो आहे हिन जे करे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग जी वालेकुम सलाम बाती कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अल्लाह जा एहसान ठीकु ठाक तव्हां ॿुधायो आऊं ठीकु आहियां हा तबियत सही आहे सभु ख़ैर लॻो पियो हा शुक्र आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे हेॾी सैसी में तव्हां ॿुधायो त तव्हांखे फरमाइश हुजे हा तूं नओं गानो ॿुधा तव्हांजो पंहिंजो मां पंहिंजो ॿुधायां बसि तूं ई ॿुधा मां ॿुधायां थी पंहिंजो थी कलाम कलाम माण्हू पंहिंजे ॻाए न अच्छा कॾहिं कॾहिं असां वटि एमरजेंसी कोई कंडीशन अहिड़ी हूंदी करे ब्रेक असांखे वठिणो पवंदो ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वरी असां तव्हांखे वापसि जॉइन कयूं था जी एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में जीअं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त प्रोग्राम असांजो लाइव हलंदो आहे हितां धरती तां त असांजे हिन प्रोग्राम में बाज़ोकात कॾहिं कॾहिं न्यूज़ ब्रेक जेका असां तमामु अर्जेंट अची वेंदी आहे की हालात के वाक़ियात कॾहिं अहिड़ी क़िस्म जी का नाख़ुशगवारी वारी का ॻाल्हि अचे त हुनखे अर्जेंट असांखे ब्रेक वठणी पवंदी आहे ब्रेक खां पोइ असां उहा हेडलाइंस तां हिते पहुचाईंदा आहियूं त इहो सिलसिलो हुन जे करे असां ब्रेक वरितो ब्रेक खां पोइ वरी वापसि अची विया हुआ अदा सिकंदर सां गॾु आहे अदा सांवल मीराली सां गॾु आहे त असां जेको सो इंस्ट्रूमेंट ते गॾु मौजूदु आहे अदा हिनखे पंहिंजो
छा हिनखे तव्हां ढोलक चवंदा हो न रिदम हा ढोलक सभु कॾहिं तबलो बि हूंदो सभु कुझु कंदा हूंदा आहिनि पर इंस्ट्रूमेंट खे असां वधीक प्रायोरिटी ॾींदा आहियूं हिन करे जो म्यूज़िक जेको आहे म्यूज़िक असली आहे म्यूज़िक खां बग़ैर सिंगर न आहे सिंगर खां बग़ैर वरी शाइरी न आहे शाइर खां बग़ैर इहो पंहिंजो जेको आहे सो इश्क़ु न आहे सो इहे सभु ॻाल्हियूं कचहरियूं असां गॾी गॾु आहिनि ऐं अदा खे असां फरमाइश कई हुई त कलाम ॿुधायो त उहो ॾाढो बहितरीनु कलाम असांखे ब्रेक खां पहिरियां ॿुधायो हाणे उहो पंहिंजी फरमाइश ते तव्हांखे ॿुधाईंदा कलाम तव्हां ॿुधंदा तव्हांखे पाण ई मज़ो अची वेंदो अदी जी अदा मुंहिंजी ख्वाहिश आहे ॿ लफ़्ज़ तव्हां मूंसां कराए वठो मां तव्हां ज़रूरु तव्हां अॼु मां थी ॿुधणु चाहियां न मां ॿुधां थी विछड़ी वियो विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादां यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां विछड़ी वियो विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां पको आ तुझी दिल भी पकिया तू तो पको आ तुझी दिल भी पकिया कन्हे जुदाई कई तो मुँह सा यकिया छा थो अलाए पाण खे भाई परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे विछड़ी वियो विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां मुझी त दिल में प्यार आ तुझो मुझी त दिल में प्यार आ तुझो उनको वडो इंतजार आ तुझो भली मूंखे तू भाई न भाई पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां अञा मूंखे यादां वही त वफ़ाई तू विसारे न सघंदे वही त वफ़ाई तू विसारे न सघंदे दिल पंहिंजी मां निकिरी न सघंदे वही त वफ़ाई तू विसरी न सघंदे दिल मुंहिंजी मां निकिरी न सघंदे हरू भरू पियो मूंखे आज़माई पर अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं
यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे याद बिछड़ी वियो विसरियो नाही परे अखियां खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा। छा ॻाल्हाईंदा ए सभु मूंखे वरी आख़िर में सम्झ में कोन आयो किथे ॾिठो चयो मां असल में म्यूज़िक सां रिलेटेड त आहियां लेकिन कुछ अलाए छो कुदरतन माना हिकिड़ी शइ त इंस्ट्रूमेंट सां मुंहिंजो लगाव आहे ख़बर पवंदी आहे त पोइ ख़बर न आहे किथे किथे बट कटी वेंदी आहे माज़रत सां कॉलर असां गॾु बिल्कुलु बिल्कुलु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम। अदिरुज कहिड़ा हाल आहिनि ठीक ठाक तबियत सही आहे? हां तव्हां ॿुधायो? अल्लाह जा एहसान सभु ख़ैरियत आहे। असांजे कराची वारो जोड़ाए सो ख़ैरपुर ताईं पहुतो आहे न पहुतो आहे? हा हा हां हाँ मैं शौकत जी थी गलाया खैरपुर में। अच्छा केड़ा हाल है? ठीक ठाक तबियत सही है? हेलो हाय हेलो शेला गुल यो जी नंढड़ी सिस्टर आ। अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह दियोरुज छा कंदी हो बेड़ तवा? मां स्टडी कंदी आ। स्टडी कंदा आयो माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ॾाढी सुठी ॻाल्हि ॾाढी। मुझे भेण इलाही चवण तव्हां इलाही वणंदा आहियो मुंहिंजी सिस्टर नंढी खे। ये तव्हांजी मोहबत आहे तव्हांजी अखियुनि जो कमाल आहे तव्हांखे वणा थी ऐं त मां थोरो मूंखे चवनि अच्छा हाँ हाँ सब सलाह था कन ॻाल्हाए बिल्कुलु ॻाल्हाए हाँ हाँ ॻाल्हायो वधी जी शेला गुल ॻाल्हाए था असां बाजी जी बाजी मज़ो लॻो पियो आहे अहिड़ा मज़ो लॻो पियो सॼे घर में अदी शेला गुल ऐं थैंक यू सो मच तव्हांजी मोहबत आहे तव्हांजी जे अंदाज़ सां तव्हां प्राउंड कयो था न शेला गुल त तव्हांजी मोहबत आहे ऐं लख तोरा तव्हांजी कॉल जा दी। अदा सावल खां ज़रूरु पुछंदासीं अदा उहा कहिड़ी शाइरी जेका अञा ताईं न कई आहे जॾहिं शौक़ु आहे जेका हसरत आहे दिलि में त उहो असां वटि त अॼुकल्ह मां काफ़ी हाणे संभाले छो लफ़्ज़ वठां थी ॻाल्हायां थी त उन शइ खे मां सीरियस वठां ऐं अॻिलो को सम्झे त अलाए मज़ाक में था ॻाल्हायूं छो जो कंहिं तव्हां मां क्रिटिसाइज़ करण वारी न आहियां। असां वटि चवंदा आहिनि सिंफ़ या अहिड़ो टाइप जो लफ़्ज़ हूंदो आहे त पर सिंफ़ जो जेको तालुक़ु आहे सो एहसास सां जुड़ियल आहे उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे जेका इश्क में शुमार थींदी आहे त सिंफ़ जेका अलाह सां इंसान जे अंदरि रखंदो आहे एहसास सां जुड़ियल हूंदी आहे। अलॻि जुड़ियल आहे भेण असुल ॻाल्हि इहा आहे त घाड़े टाॿहत सही हिकिड़ो नसर आहे ॿियो नज़म आहे। सही नसर में दास्तान लिखंदड़ कहाणीकार जेके फिल्मुनि जा ड्रामनि जा वग़ैरह लिखनि था कहावतूं लिखनि था या नावेल लिखनि था इहे नसर में अचनि सही नज़म में वरी घाड़ेटा आहिनि अच्छा उन में मतिलबु सिंफ़ूं आहिनि सही गीत आहे काफ़ी आहे गज़ल आहे वाई आहे बेत आहे टेड़ू आहे हाइको आहे कतो आहे इहो रिकॉर्ड में रखिजो कतो आहे मां ॿुधाए छॾियां लिंक कटे करे भले सावल अदा सावल खे माशाल्लाह अलाह सां ॾाढी ॼाण ॾिनी आहे ऐं हीअ शयूं घणनि माण्हुनि खे क्लियर थी वेंदी आहे मुसदस आहे हाणे ईअं न आहे त हे असां ज़ुबानी था चऊं टाइम सिंफ़ थी पुछां असां इन्हनि ते तबाद मां सही ॻाल्हि न पर तव्हां जेको हिकिड़ो मूड ऐं माहौल जेको चइबो आहे न इश्क आहे जुदाई आहे मोहबत आहे उहे मूड आहिनि इहे माना दिलि जा हिकिड़ा एहसास ऐं वरी जेको वरी अचूं था न नज़म में मुंहिंजो उस्ताद बाबा बि सुघड़ो जीअं अॻु में अर्ज़ु करे त उन में वरी उन्हनि जी वरी पंहिंजूं सिंफ़ूं आहिनि सिंगार आहे ॾहस आहे या मतिलबु नसीहती बेत आहिनि या उन में अञा ॿियूं सिंफ़ूं आहिनि त उहे वरी सुघड़नि जूं सिंफ़ूं वरी अलॻि थींदियूं सुघड़नि जूं त वाक़ई महफ़िलूं अलॻि तमामु घणो हिकिड़ो माहौल जुड़ियल हूंदो आहे ऐं सुघड़नि जा केतिरा सारा प्रोग्राम जीअं असां वटि बहितरीनु कंदो हुयो असां वटि माना असांजा लेजेंड अहिड़ा गुज़रिया आहिनि जे सिंध में बाक़ाइदा पंहिंजो हिकिड़ो नालो ठाहियो आहे ऐं PTV सां घणे क़दुरु जुड़ियल हूंदा त पोइ हाणे हिकिड़ो मतिलबु इहो उन तरफ़ मां न वेंदुमि इशू हुयो त सिंफ़ ते इहो शाइर खे अचणु घुरिजे हीउ बेसिक आहे हिकिड़े माण्हू खे ॿार ॼमे थो हुनजो नालो न हुजे मां हिकिड़ी शाइरी लिखी छॾी आदतुनि जी बि ख़बर हुजे मूंखां लिखी छॾी न ॿारनि जी आदतुनि जी बि ख़बर हुजे उनजे तबियत जी बि ख़बर हुअणु खपे ऐं उनजे एहसास जी बि ख़बर हुअणु खपे हू छा थो घुरे छा थो चाहे छा आहे उहो सभु माण्हू खे औलाद आहे न मतिलबु हिकिड़ी शइ मां लिखी
तखलीक आहे, तखयुल आहे, ख़्याल आहे, मूं लिखी छॾियो। मूंखे ख़बर थो हुजणो जो इन जो घाड़ेटो छा आहे, फ्रेमवर्क इन जो कहिड़ो आहे, इहो गीत में थो अचे, गज़ल में। पर हिकिड़ी ॻाल्हि हुन सां सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदासीं त हिकिड़ो मिसाल तौर फॉर एग्ज़ाम्पल थी ॾियां त तव्हां असांजे मंच ते पहुता आहियो, तव्हांखे कुझु न बचे, वो तव्हांजो पंहिंजो मसलो आहे, ज़ाती मसलो आहे, पर तव्हां असांजे लाइ महिमान आहियो, असांजे तॾे जा आहियो, त उन जे हिसाब सां घणी शयूं असांखे ॾिसी वासी करे खणियूं पवंदियूं। महिमान सां हिकिड़ो अलॻि तारुफ़ हूंदो आहे, उनजे हुनर सां हिकिड़ो असांजो अलॻि तालुक हूंदो आहे। तव्हां वटि कोई शइ आहे त तव्हां खां मां पुछंदसि न, हिकु शइ तव्हां वटि न हुजे मां उन ते बहस कयां। मां फ़ख्र सां दावा सां चवां थो असांजा शाइर जेके आहिनि हज़रात उहे सिखनि नथा। हा हा सही। इहा मूंखे शिकायत रही आहे ऐं रहंदी। हाणे मां सांवल मीराली आहियां, सही, मां सांवल मीराली आहियां। हाणे मां पंहिंजो विहार थो महसूसु कयां त हाणे मां आदिशाला खां छो पुछां, चवंदा हेॾो वॾो न वरी हे असांखां पुछे थो, माना हिनखे कुझु नथो अचे। ईअं न आहे। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां पींघे खां क़बर ताईं इल्मु पिरायो। इल्मु त ज़रूरी आहे। ॼाण ऐं इल्मु असांजी ज़िंदगी में आख़िरी साह ताईं जुड़ियल आहे। बिल्कुलु। अच्छा बिल्कुलु। हाणे असांजे प्रोग्राम जो असल में छा आहे जो वक़्तु सफ़ा थियो आहे अची एंड ते, ऐं तव्हांजा तमामु घणा लख थोरा हितां आहियूं ऐं तव्हां आयो ऐं ॾाढो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। न न अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं तव्हां वटां जेका अॼु मुलाक़ात बि थी असां लाइ यादगार रही। हमेशह ज़िंदगी में कुझु अहसास अहिड़ा जुड़ियल हूंदा जेके चवंदा सभु आया पर असांजो फलाणो शाइर या फलाणो फनकार न आयो त हुन जहिड़ी असरत रहिजी वई। तव्हां असांजे प्रोग्राम में ख़ुशी तमामु। ऐं अदा सिकंदर जा तमामु घणा थोरा अहसान, तव्हांजी महिरबानी। हाणे वेंदे वेंदे आख़िरी में जेको बि तव्हां कलाम चओ पिया आऊं थैंक यू चवंदसि, तव्हां मुंहिंजो कलाम। वॾी महिरबानी तव्हांजो। मां आख़िरी में अब्दुल गफ़ार तबस्सुम जी शाइरी ॾाढो मशहूरु कलाम, तबस्सुम साहब मुंहिंजो फेवरेट आहे, ऐं हुनजी शाइरी सां जेको तव्हां पंहिंजो कलाम ॻायो था उहो कलाम तव्हां एंड कयो, मां मोकिलाणी थी वठां, पोइ तव्हांजे कलाम ते अचूं था। लाजो भाई थैंक यू सो मच। क्या सो रहे, क्या चाय पी ली, एंजॉय कर रहे हैं, सुन रहा था, सीख भी रहे, सिंधी सां टिपिकल था ॻाल्हायूं त पोइ थोरो सिख बि सही। सो उन जे करे बहरहाल असांजूं ॻाल्हियूं ऐं कचहरियूं तव्हां सां हमेशह जारी ऐं सारी आहिनि। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही, सेहत रही, तव्हां सां थी मुलाक़ात। सुभाणे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। असांखे ॾींदा इजाज़त सुठे मौसम सां गॾु, सुठे माण्हुनि सां गॾु। हमेशह अलाह तव्हांखे आबाद रखे, जिते किथे हुजे असांजी दुआऊं तव्हां सां गॾु। अदा सिकंदर जो आख़िर में कलाम आहे, मां तव्हां खां मोकिलाणी थी वठां। अलाह निगहबान, ख़ुशि हुजो हिन कलाम सां गॾु। अखड़िन जे इशारनि सां सवें झीर थी पवन था, मदहोश मथा तुझे महमीर थी पवन था। सोराब तारा सिकंदर जेड़ा दरते गदा कर गुलाम तो जायर फकीर थी पवन था। ए मिठा पंजे नज़रुन के झल मूसा कल थियो पयो खेचल। ए मिठा पंजे नज़रुन के झल मूसा कल थियो पयो खेचल। आमो सामो अचन पल पल होरिया वधे हलचल। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूंसां कल थियो पयूं खेचल। अजब तरह सां कन थियूं इशारा, जागी पवन था जज़्बा सारा। अजब तरह सां कन थियूं इशारा, जागी पवन था जज़्बा सारा। ए मिठा पंहिंजे नज़रुनि खे झल मूंसां कन थियूं पयूं खेचल। ए मिठा पंहिंजे नज़रुनि खे झल मूंसां कल
थियूं पयूं खेचल। तुझे अखियों में गाढ़ी कानी जवानी निसरण जिया निशानी। तुझे अखियों में गाढ़ी कानी जवानी निसरण जिया निशानी। ए मिठा पंहिंजी नज़रुनि खे झल मूंसां कर थियूं पयूं खेचल। ए मिठा पंहिंजे नज़रुनि खे झल मूंसां कर थियूं पयूं खेचल। हीअं न जवानीअ में तकबोआ तबसुम हर माण्हू शकबोआ। हीअं न जवानीअ में तकबोआ तबसुम हर माण्हू शकबोआ। ए मिठा पंहिंजे नज़रुनि खे झल मूंसां कर थियूं पयूं खेचल। आमो सामो अचनि पल पल होरियां होरियां वधे हलचल। ए मिठा पंहिंजे नज़रुनि खे झल मूंसां कर थियूं पयूं खेचल।